हालाणी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त कॾहिं बि माण्हुनि खे मायूस न थियण घुर्जे। ॾुखिया ॾींहं बि माण्हू गुज़ारे वेंदा आहिनि, ॾुखियनि पोयां सुख ज़रूरी ईंदा आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार समाजी राजूनी इतिहाद जे अॻुवाण अला दायो सियाल अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसात दौरान 10,000 एकड़ ते 5 फुट बरसात जो पाणी बीठल हो, जेको ॻोठाइण जी जदोजहद ऐं एहतजाजनि खां पोइ साबिक़ा DC नौशरो फेरोज़ जी मदद सां मुसलसल 2 महीने खां बरसात जे पाणी खे ॻोठनि, स्कूलनि, मदरसनि, मस्जिदनि, घरनि, ज़मीननि ऐं रस्तनि मां नेकाल करण जो सिलसिलो शुरू आहे, जंहिं सां ज़मीननि ऐं ॿियनि जायुनि तां पाणी नेकाल थी वियो आहे। ज़मीनूं कणक जी पोखाई जे लाइक़ बणिजी वियूं आहिनि। इंशाअल्लाह 10 ॾींहंनि अंदरि मुकमल बरसात जो पाणी नेकाल थी वेंदो ऐं मारूड़ा सुखिया सताबा थी वेंदा। इन मौके ते अला वधायो सियाल ज़ुल्फ़कार अली साफ़िन जो थोरो पिणु मञियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।